बॉलीवुड अदाकार शाहरुख खान जो इसराइल ऐं फ़लस्तीन विच में ॾहाकनि खां जारी तकरार में फ़लस्तीन जी हिमायत में जारी कयल बयान जंग में बाहि जियां पखिड़िजी वियो। फ़लस्तीनी मुज़ाहिमती तंज़ीम ऐं ग़ज़ा जी हुकुमरान जमायत हमास 7 अक्टूबर छंछर जे ॾिहाड़े इसराइल ते ओचितो वॾा हमला करे इसराइल समेत सॼी दुनिया खे हैरान करे छॾियो हो। जंहिंखां पोइ इसराइल ऐं फ़लस्तीन में हिकु भेरो ॿीहर दहशत जी फ़ज़ा छायल आहे, जिते हिन तकरार ते सॼी दुनिया जी मशहूर शख़्सियतुनि पंहिंजी पंहिंजी राय जो इज़हार कयो आहे, पर घणो करे भारतीय ऐं ओलह जा फनकार इसराइल जी हिमायत करण में मसरूफ़ आहिनि। अहिड़ी सूरत हाल में सोशल मीडिया ते बॉलीवुड जे किंग खान जो हिकु बयान तेज़ीअ सां पखिड़िजी वियो आहे, जंहिंमें हुन हिन तकरार में फ़लस्तीन जे अवाम लाइ दुआ कई आहे। समाजी राब्ते जी वेबसाइट एक्स ते वायरल थियल हिकु पोस्ट में शाहरुख खान लिखियो त नंढनि ॿारनि खे मारण ऐं मारिजी वियल कंहिं बि मज़लूम ऐं मज़लूम जे हथां बणिजंदड़ ॿिए मज़लूम लाइ को हल निकिरण वारो नाहे। फ़लस्तीन में अमन लाइ दुआगू आहियां। शाहरुख खान जी इहा पोस्ट सोशल मीडिया ते तेज़ी सां वायरल थी वई ऐं संदसि फ़लस्तीनी अवाम जे हक़ में नारो बुलंद करण जी बि वाखाण कई पई वञे, पर बाद में इन हक़ीक़त तां पर्दो खॼी वियो। दरअसल सोशल मीडिया ते वायरल थियल इहा पोस्ट शाहरुख खान जी त आहे, पर इहा हाणोकी न आहे, पर हुन 2014 में इहा पोस्ट कई हुई ऐं उन वक़्तु शाहरुख खान फ़लस्तीन ऐं इसराइल जे तकरार में फ़लस्तीन जे अवाम लाइ दुआ कई हुई।